नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो ڀرسان कचे वारे इलाइक़े में पपरي वासी चانڊيه برادري जे रहवासिन अली नवाज़ चانڊيه तालिब चانڊيه सिकंदर चانڊيه जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि ॿुधायो त कचे वारे इलाइक़े में असांजी ज़मीन जेका नेक मर्दनि फ़ैसिलो करे असांखे ॾियारी आहे, जंहिं ते कलोड़ा बिरादरी सां तालुक़ रखंदड़ पीर बख़्श कलोड़ो, सोनो खान कलोड़ो, मस्ती खान कलोड़ो ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। बाअसर हथियारबंद माण्हू विहारे छॾनि। कुझु माण्हू असांजी औरत अज़ीज़ा चانڊيه खे क़त्ल करायो वियो आहे। हाणे वरी असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अध जी भाॻियो देरो पुलिस असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। पुलिस बाअसरनि जी धुर बणियल आहे। हिननि SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त बाअसरनि खिलाफ़ कदम खयो वञे, असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।